नाज़रीन, थाना बोला खान में अवां खे अपडेट कंदा हलूं। घनश्याम दास सामनाणी जी रिपोर्ट के मुताबिक़ अॻूणे सूबाई वज़ीर इक़लियती अमूर सिंध PPMPA ज्ञानचंद इसराणी यूनियन काउंसिल सिरी जे ॻोठ मोहम्मद फाज़िल पालारी में न्याज़ अहमद पालारी जी अमड़ में ऐं वॾेरो दोदो ख़ान पालारी जी भेण जी वफ़ात ते ताज़ियत कई। हाणे मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर इक़लियती अमूर सिंध PPMPA ज्ञानचंद इसराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो अज़म अवाम जी ख़िदमत करणु आहे। सिरी शहर में प्योर ब्लॉक पानी जी नई लाइन विछाइण जो कम तेज़ी सां हली रहियो आहे ऐं शहर में पानी जी खोट ख़त्म करण लाइ हिकु वधीक नओं बोर ॾिनो आहे, जंहिंजो हींअर इफ़्तिताह करे रहिया आहियूं। ज्ञानचंद इसराणी वधीक ॻाल्हाईंदे चयो त कोहिस्तान वासियुनि सां हर मोड़ ते गॾु आहियूं। कोहिस्तान में रोडनि, रस्तनि, स्कूलनि, सिहत जूं सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं। अवाम जी ख़िदमत असांजे अवलनि फ़र्ज़ में शामिल आहे। मुख़ालिफ़तुनि वटि को बि अवामी भलाई जो प्रोग्राम न आहे, सिर्फ़ अवाम खे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। जेकॾहिं अवाम जा मसइला हल कया आहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी कया आहिनि। हाणे मौक़े ते MPA ज्ञानचंद इसराणी सां चैतनमल इसराणी, ठेकेदार मुखी नैवत कुमार, डॉक्टर पहलाज राय वाटवाणी, साहबुद्दीन ख़ासकिली, मुख्तियार अली ख़ासकिली, महेश कुमार वैसनाणी ऐं ॿिया साणस गॾु हुआ।